कई आहे साईं जिंदा गॾिजी माकन मुक़ाम क़ब्रिस्तान में इन जो तरक़ियाती कम जहिड़ा ॿुधो आहे त अची विया न घणी बजट आहे छा हिन में भाई स्कीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असांजे विच शहर में 4 क़ब्रिस्तान आहिनि। चारई क़ब्रिस्तान जूं दीवारियूं ख़तमु आहिनि, काफ़ी दौर कोन्हे। पोइ असांजे MP APA सेक्रेटरी सैयद मोहम्मद राशिद शाह पीर पगार जन जा वॾा साहबज़ादा आहिनि। उन जे कोशिशुनि सां हीअ असां लोकल गवर्नमेंट खां मंज़ूर कराया आहिनि। म्यूनसिपल कमेटी पीरगोट जे तरफ़ां साईं जन कोशिशूं वतियूं आहिनि इलाही। उन में 5.5 करोड़ असांजा बजट में मंज़ूर थी आया आहिनि। ऐं अलहमदुलिल्लाह असांजो पहिरियों क़ब्रिस्तान किंगरिया में आहे फतेह शाह, उनजी बि असां माफ़ करे आयासीं, विज़िट करे आयासीं। उन खां पोइ आयासीं कलरी मोहल्ला में कलरी मुक़ाम, उनजी विज़िट बि कईसीं, माफ़ बि कईसीं। उन खां पोइ आयासीं शहीद बादशाह सालार महला में, उनजी बि माफ़ कईसीं, विज़िट कयासीं। हाणे आयासीं असां माकन मकान में, पोइ हिते हीअ असां माफ़ कईसीं। अलहमदुलिल्लाह हीअ कमु महीने खन में स्टेटमेंट ठही वेंदी ऐं जून जुलाई ताईं अलाह कंदो न जून में असांजो कमु शुरू थींदो। साईं जन जूं बि ख़ुशि हुई आहिनि, अलाह कंदो जून में कमु शुरू थी वेंदो। तव्हां ॾिसंदव इंशाअल्लाह क़ब्रिस्तान सभु सेफ थी वेंदा। हिन में अंदरि थोरो मीडिया मसइला बि आहिनि, किथे 1-2 क़ब्रिस्ताननि में ईदगाहूं बि जेको आहे रखियलु आहिनि, उते उहा बि विज़िट करे आयासीं। जनाज़े का त जिते माण्हू जनाज़े नमाज़ पढ़े अंदरि क़ब्रिस्तान में। काफ़ी वक़्तनि में जेको आहे हिते एहतिजाज बि थींदा त हिते पाणी जेको शोर थो थिए नालियुनि जो क़ब्रिस्ताननि में, उनजे लाइ तव्हांखे कोशिशि वरितियूं त उहो पाणी जेको रुख न मुड़े या ॿिए हंधि काॾे मुड़े। साईं उहा असां ग्रेवल बि लिखी आहे, हुन में मिटी, पर नालियुनि जो पाणी न ईंदो आहे। जॾहिं बरसाति ईंदी आहे वॾी, उन्हनि बरसातुनि में सॼो शहर हिकु थी वेंदो आहे। पोइ क़ब्रिस्तान हेठि आहे, ज़ाहिर आहे क़ब्रिस्तान में पाणी अचे थो। पोइ असां कोशिशि कंदा आहियूं, साम्हूं तव्हांजे डिस्पोज़ल आहे, असां कोशिशि कंदा आहियूं, तव्हां बि ॾिसंदा त असां पाणी कढाईंदा आहियूं। ऐं जेतिरो थी असांजा सभु क़ब्रिस्तान तक़रीबन हेठि आहिनि।